जय श्री झूलेलाल। भोपाल खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हां सभिनी दर्शकनि जो स्वागत थो कयां। अॼु असां सां गॾु जेका शख्सियत जुड़ी आहे उन्हनि जे बारे में ॿुधायां तव्हांखे। शासकीय सेवक, कवित्री, एंकर ऐं सिंधी कार्यक्रम जेको आकाशवाणी भोपाल ते ईंदो आहे उन जूं अनाउंसर आहिनि। त अॼु मां तव्हांखे उन्हनि सां परिचय थो करायां। भेण हर्षा मूलचंदानी जी सरिता लिखंदा हो तव्हां, है न? त अॼु असांजे विच में हर्षा भेण आहिनि। त हर्षा भेण जो चवणु आहे, मैं तो अकेले सफर पर निकली थी, कारवां बनता चला गया। मुझे तो कविता लिखने का शौक था, भगवान झूलेलाल ने मुझे कवित्री बना दिया। बेशक। भेण जय झूलेलाल। जय झूलेलाल। मां सभिनी खां पहले तव्हां खां पुछंदुमि कि तव्हांजी शिक्षा केसिताईं थी आहे? जी, मूं MCA कयो आहे ऐं उन खां अॻु मां MCOM बि पढ़ाई कई हुई। जी जी। पर मुंहिंजी लाइन बेसिकली MCA सां ई अॻियां वधी। अच्छा अच्छा। तव्हां कंहिं सरकारी जॉब में बि आहियो? त कहिड़े डिपार्टमेंट में आहियो असांखे ॿुधायो? मां हिते मध्य प्रदेश शासन में विधि ऐं न्याय मंत्रालय में आहियां। जी जी। ऐं उते मां असिस्टेंट ग्रेड 2 जे इक्वलेंट पोस्ट ते। जी जी। मूंखे ख़बर आहे कि तव्हांखे 3-4 भाषाऊं ईंदियूं आहिनि। उहे कहिड़ी भाषाऊं ईंदियूं आहिनि ॿुधायो? ॾिसो, जन्म सां असां सिंधी परिवार में आहियूं त सिंधी त असांजी मातृभाषा आहे। जी जी जी। हिंदुस्तान जा रहवासी आहियूं, इन करे हिंदी भाषा बि ॼाणो। जी। ऐं अंग्रेजी जेका अॼुकल्ह जी ज़रूरत आहे जी जी जी, त उन हिसाब सां अंग्रेजी त ईंदी ई आहे। जी जी जी। ऐं बाक़ी मुंहिंजो जनम थियो आहे गुजरात में। जी जी जी। ऐं नंढे हूंदे खां तव्हांखे गुजराती बि ॾाढी सुठी ईंदी हूंदी? जी जी, नंढे हूंदे खां गुजरात में रहियासीं। गुजराती सब्जेक्ट बि हूंदो हो, पढ़ियासीं आड़ो पाड़ो। प्रधानमंत्री मोदी जे क्षेत्र जा आहियो तव्हां? बिल्कुलु। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां सिंधी कार्यक्रम जेको आकाशवाणी भोपाल ते ईंदो आहे हर रविवार ते, उहो काएं खां काएं ताईं ईंदो आहे ऐं तव्हां उते अनाउंसर बि आहियो? हाँ जी जी। उन जे बारे में ॿुधाईंदा असांखे? जी, दरअसल आकाशवाणी भोपाल तां हर आर्तवार ते सिंधी कार्यक्रम ईंदो आहे, जंहिंजी शुरूआत त हूअं ॾिठो वञे 14 अगस्त 1969 खां थी चुकी आहे। पर मां गुज़िरियल 7-8 सालनि खां 2015 खां मां आकाशवाणी सिंधी प्रोग्राम आहे सिंधियत जी सुरहाण, उन जी प्रोग्राम कंबीर आहियां। अच्छा अच्छा। ऐं हींअर उहो कार्यक्रम 9:30 खां 10 ताईं सुबुह जो हर आर्तवार ते ईंदो आहे। त अॼुकल्ह त मोबाइल ते बि उन कार्यक्रम में छा ईंदो थोरो ॿुधायो न असांखे कि वार्ता ईंदी आहे, छा ईंदो आहे? ॾिसो, कार्यक्रम में छा थींदो आहे, हिकु कार्यक्रम जी पहिरीं त हिकु सुहिणी असांजी सिंधीअ जी मिठी धुन आहे। जी जी जी। जंहिंखे चइबो आहे ST, स्टार्टिंग ट्यून। त इहा सिग्नेचर ट्यून जी शुरूआत हूअं त आकाशवाणी ते ये सिंधी कार्यक्रम जी सिग्नेचर ट्यून आहे ऐं हूअं आकाशवाणी जी हिकिड़ी ॿी ट्यून हूंदी सिग्नेचर ट्यून। हा, हूअं आकाशवाणी जी जेकी सिग्नेचर ट्यून हूंदी हुई उहा 1 अप्रैल 1907 खां मूंखे कुझु ध्यानु आहे तॾहिं खां शुरूआत थी ऐं लॻभॻि 1984 ताईं, सेप्टेंबर 1984 ताईं उहा ई पे हली। ऐं सिंधी कार्यक्रम जी जेका ST आहे उहा बिल्कुलु हिकु सिंधी पुराणी, उन में वायलिन जी आवाज हूंदी सिग्नेचर ट्यून में पहिरीं वारी में। ऐं हींअर वारी धुन थोरी अलॻि आहे पर ॾाढी मिठी आवाज़ आहे। जीअं असांजो लोक संगीत हूंदो उन ई तर्ज़ ते उहा लोक संगीत जे वे में उहा धुन ठहियल आहे। अच्छा, जेके सिंधी कार्यक्रम जी धुन आहे इन में त कुझु मूंखे ईअं लॻंदो जो मटको तो वॼे पियो अहिड़ी उहा असां जेको ईअं मिक्स आवाज़ ईंदी आहे उहा। ऐं ॾाढो सुठो आवाज़ आहे। जीअं मास्टर चंद्र बि मटको ते चङा धुन उन्हनि वॼायूं त उन टाइप जो आहे। ऐं हिन अधु कलाक जे कार्यक्रम में असां कुझु फरमाइशकारनि जा जेके श्रोता आहिनि उन्हनि जी पसंदि जा गीत ऐं जेके समसामयिक विषय हूंदा आहिनि, अॼुकल्ह जी घटनाऊं या को ईंदड़ स्पेशल दिवस हूंदा आहिनि सरकार जा मुक़रर थियल, सरकार जी योजनाऊं, त उन ते हिकिड़ी चर्चा कंदा आहियूं। ऐं ॿियो जहिड़ो माहौल हूंदो आहे, जहिड़ी ज़रूरत हूंदी आहे वक़्त जी, उन हिसाब सां ओड़े स्पेशल पर्सनैलिटी जो इंटरव्यू वग़ैरह बि वठंदा आहियूं। त जीअं कॾहिं को डॉक्टर, कॾहिं को स्पेशल कोई आर्टिस्ट आहे, कंहिंजी कला आहे जंहिं सिंधियत में कुझु अॻियां वधीक कमु कयो आहे, त उन्हनि जा इंटरव्यू, साक्षात्कार, जंहिंखे भेट वार्ता चवंदा आहिनि। ऐं गॾोगॾु कवि सम्मेलन बि थींदो आहे, 3 कवियुनि जे विच में गोष्ठी या हिकु कवि गद्य ऐं पद्य ॿई शयूं ईंदियूं आहिनि उन में, कवि ऐं कविता जो पाठ ऐं गॾु चर्चा कंहिं विषय ते स्पेशल उन्हनि जो चर्चा रहंदी आहे। अच्छा। अहिड़े नमूने असांजो सॼो ई अधु कलाक जो कार्यक्रम हूंदो आहे। तव्हांखे मां ॿुधायां कि सन 79 खां 83 ताईं मां बि विजुहात थियो कैजुअल अनाउंसर रहियो आहियां। अच्छा। हा, त मूंखे बि इन करे शौक़ु आहे इन्हनि शयुनि जो, त इन ई तारतम्य में मां इहो सिंधी शख्सियत कार्यक्रम शुरू कयो आहे। त भेण, मां तव्हां खां हिकिड़ी ॿी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि कि तव्हां कवित्री बि आहियो,
तव्हां कुझु कविताऊं बि लिखियूं जी जी। त असांखे उन बारे में ॿुधाईंदा। ॾिसो, कविताउनि जी शुरूआत मुंहिंजी त थी हुई नंढे हूंदे खां, जॾहिं मां स्कूल में पढ़ंदी हुअसि तॾहिं मुंहिंजा पिता साहब मूंखे मदद कंदा हुआ। कॾहिं 15 अगस्त, 26 जनवरी, महात्मा गांधी जयंती, अहिड़ा कोई बि ॾींहं हूंदा हुआ त स्कूल में कॉम्पिटिशन्स थींदी हुई न कि ॿार तयार थियनि, त असां पार्टिसिपेट कंदा हुआसीं। त मुंहिंजा पिता साहब मूंखे मदद कंदा। धीरे धीरे अॻिते वधियासीं त पोइ इन लाइन में तव्हांजा पिता साहब तव्हांजा गुरु? हा बिल्कुलु। मां कचो पको कुझु लिखंदी हुअसि, पोइ पिता साहब पंहिंजो जनरल नॉलेज, हुननि जी नॉलेज। तव्हांजा पिता साहब बि कविताऊं लिखंदा? अच्छा। न, पिता साहब त रेलवे में सर्विस कंदा हुआ। अच्छा। पर हुननि जी जेका सम्झ, उन्हनि जी सोच ऐं हर कंहिं ॻाल्हि ते एकदम डेप्थ में वञणु। मतिलबु चाहे वो सिहत जी जानकार हुया, सिहत जी ॻाल्हि हुजे, चाहे साहित्य जी हुजे, चाहे धर्म जी, या करंट अफेयर्स जी, या क्रिकेट, या ॿियनि ॻाल्हियुनि जी। त पप्पा जो सभिनीनि हंधि शौक़ु हूंदो हो ऐं हुननि जी इहा हिकु खूबी हूंदी हुई कि जंहिं बि ॻाल्हि में हथ विझंदा उनजी परफेक्शन ताईं पहुचंदा हुआ। त ईअं चई था सघूं कि उहा विरासत बि असां ॿारनि खे उन्हनि जे थ्रू मिली आहे। ऐं माता बि ॾाढो मतिलबु साथ ॾींदी, हालांकि माता जो इहो न हो, पर माता जी असांजी जेका उन्हनि खे ॻाइण जो ॾाढो शौक़ु आहे। अच्छा। त उन हिसाब सां थोरो असांखे। अच्छा, मां इहो पुछणु चाहींदुमि तव्हां खां कि तव्हां कई कार्यक्रमनि में एंकरिंग बि कई आहे, त तव्हां केवल सिंधी कार्यक्रमनि में एंकरिंग कंदा हो या हिंदी कार्यक्रमनि में बि कंदा? न, सिंधी हिंदी ॿिन्ही कार्यक्रम में कंदा ऐं आकाशवाणी ते। मां त तव्हांजा कई कार्यक्रमनि में एंकरिंग ॾिठी आहे, ॾाढी बढ़िया एंकरिंग थींदी आहे। मां बि करे चुको आहियां एंकरिंग, त मूंखे छा आहे कि उन जो बि ज्ञान आहे, त मूंखे तव्हांजी एंकरिंग ॾाढी सुठी लॻंदी आहे, बढ़िया लॻंदी आहे। तव्हां जा त असां चङे टाइम खां प्रोग्राम वेठा ॾिसूं, तव्हांजा किताब बि असां पढ़िया आहिनि, सुठा तव्हां सिंधी व्यंजन ऐं सिंधी कलाकारनि जे बारे में, तव्हां फिल्म कलाकारनि जे बारे में भी चङी सुठी किताबूं लिखिया आहिनि, त शौक़ीन आहियूं। मूंखे तव्हां कोई बढ़िया वारी कविता ॿुधायो। तव्हां कवित्री आहियो, कई कार्यक्रमनि में, काव्य सम्मेलन में शामिल थींदा हो, त मूंखे तव्हां कोई कविता हुजे त ॿुधायो। जी, स्कूल कॉलेज में ई गॾु कविताऊं लिखण जो शौक़ु जाॻियो हो, त थोरो लिखी करे साइडियूं वाह कंदी हुयूं, त हिकु शौक़ु जाॻियो। न, हे छा आहे, मां तव्हांखे ॿुधायां, हिन फील्ड में असांजूं सिंधी लेडीज़ ॾाढो घटि आहिनि काव्य क्षेत्र में। त इहो तव्हां आहियो त इहा असांजे समाज लाइ ॾाढी वॾी उपलब्धि आहे। हर्षा भेण ॾाढी वॾी उपलब्धि आहे कि असांजे काव्य क्षेत्र में बि दख़ल रखंदी आहे। सरकारी नौकरी सां गॾु, घर परिवार संभालण सां गॾु इहो सॼो दाइरो ॾाढो वॾो दाइरो आहे, लेकिन इहो सॼो मैनेज कंदियूं आहिनि। इन्हनि जे लाइ मां इन्हनि खे धन्यवाद ॾींदुमि, शाबाशी ॾींदुमि। इहा ई हौसला अफ़ज़ाई आहे जेको अॻियां वधण लाइ असांखे प्रेरणा ॾिए थी। त मुंहिंजी हिकु पहिरीं जेका कविता हुई, मां सिंधीअ में लिखी, ख़बर न आहे तोखे पाइण जी तमन्ना हुई, तोखे पाइण जी तमन्ना हुई, इहो चई नथी सघां। तोखे पाइण जी चाहत आहे, ख़बर न आहे। कारा ककर मिड़ी आया आहिनि आकाश में, कारा ककर मिड़ी आया आहिनि, पर मींहुं वसंदो ज़रूरी त न आहे। मन मुंहिंजे में सवाल आहिनि घणेई, मन मुंहिंजे में सवाल आहिनि घणेई, पर जवाब मिलंदा ज़रूरी त न आहे। वञण वक़्तु तोखे केॾो झलियो, हिकु प्रेमिका जे अरमाननि जी ॻाल्हि थी अचे खोले करे। वञण वक़्तु तोखे केॾो झलियो, तो न मञियो, हाणे तुंहिंजे अचण जी उमेद बि न आहे। तुंहिंजी जुदाईअ जो ग़म कीअं सहंदसि, तुंहिंजी जुदाईअ जो ग़म कीअं सहंदसि, इहो सहण बि सवलो त न आहे। हथियालो प्रेम जी आ मंज़िल, चवंदा आहिनि भाई प्रेम जी मंज़िल हथियालो, शादी थी वई माना ॻाल्हि पूरी। हथियालो प्रेम जी आ मंज़िल, पर हाणे इहो बि मुमकिन न आहे। हथियालो प्रेम जी आ मंज़िल, पर हाणे इहो बि मुमकिन न आहे। तुंहिंजो मुंहिंजो मिलन न बि थियो त छा, ॾाढो बढ़िया। तुंहिंजो मुंहिंजो मिलन न बि थियो त छा, दिलियुनि जो मिलाप घटि त न आहे। दिलियुनि जो मिलाप घटि त न आहे। इहो तव्हां हिकु हथियालो सिंधी शब्द ॿुधायो, इन जो मीनिंग ॿुधायो मूंखे। हथियालो थींदो आहे हस्त मिलाप, हिंदीअ में हस्त मिलाप। गठबंधन थींदो आहे जॾहिं पलो पली गॾजंदो आहे, ऐं हथियालो माना हस्त मिलाप। त शादीअ में जीअं हथियालो माना हथियालो थी वियो त शादी थी वई, यानी प्यार वारनि खे उन्हनि जी मंज़िल मिली वई। पर ॻाल्हि इहा आहे कि रुगो शारीरिक संबंध या जुड़ाव वो जरूरी काने, जिते दिलियों गठजियों वो मिलन घट जी। डर मुझे भी लगा फासला देखकर, डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ती चली गई रास्ता देखकर, खुद ब खुद नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर।
हर्षा भेण तव्हां हिकु ॿी बि कविता ॿुधायो असांखे। जी ज़रूर ज़रूर। एक गज़ल जो शौक़ आहे मूंखे लिखण जो। हा हा, ये गज़ल आहे। या गज़ल आहे। अच्छा। गज़ल में छंद मात्रा मीटर बहर वग़ैरह जो नो ध्यान रखबो ऐं तुकबंदी चङी मिलंदी आहे। तो हिन नियमन जे हिसाब सां जंहिंजी मूं ट्रेनिंग बि वरिती हुई। जी जी। रायपुर में वर्कशॉप थियो। असांजा गज़ल सम्राट घनश्याम वासवाणी जी आहिनि, तव्हां उन्हनि जो नालो त ॿुधो ई हूंदो। उन्हनि जा ॿुधा बि कार्यक्रम ॾिठा बि आहिनि, त उहे बि ख़ुशनसीब आहिनि। ॿुधायो असांखे गज़ल त। जी जी जी। अहिड़ो मन जो शान रखां, अहिड़ो मन जो शान रखां, पुख्तो बस ईमान रखां, जग तरसे याराने लाए, जग तरसे याराने लाए, अहिड़ो ना इम्कान रखां। माना अहिड़ी को संभावना ई न रखां। जी जी जी। हड़ सां हासिल थींदो छा, हड़ सां हासिल थींदो छा, थोरो ई सामान रखां, शैतान लॻे थी दुनिया, खुद खे बस इंसान रखां, दर्द पाण खां दूर करे, दर्द पाण खां दूर करे, टहकन जो सामान रखां, भाईचारो महके बस, भाईचारो महके बस, अहिड़ो ई अरमान रखां, महफ़िल सां दिल शाद रहे, अहिड़ो को दालान रखां। अॻे दालान हूंदा हुआ, अंगण वॾा घर जे ॿाहिरि खुलियल अंगण, तो उते सॼी महफ़िलूं शाइरनि जी ॼमंदी हुयूं, सभु ईंदा उते वेहंदा। जी जी। महफ़िल सां दिल शाद रहे, अहिड़ो को दालान रखां, अचन न मन में ख़्याल बुरा, जी अचन न मन में ख़्याल बुरा, अहिड़ो हिकु दरबान रखां, अहिड़ो हिकु दरबान रखां। ॾाढो बढ़िया, ॾाढो बढ़िया, ॾाढो मस्तु। तव्हां त ॾाढी बढ़िया क़िस्म जी कविताऊं लिखंदा हो। अच्छा, मां इहो पुछणु चाहींदुमि, तव्हां हिकु ॾाढा मंझियल साहित्यकार बि आहियो, साहित्यकार मां बि आहियां, तव्हां बि आहियो। तव्हां हिकिड़ी किताब लिखी टिमकंदड़ तारा, उहा हुजे तव्हांखे त ॾेखारियो असांखे कहिड़ी किताब हुई। जी जी जी। थी 2000 ये हर्षा भेण, असांजी हर्षा भेण मूलचंदानी, सरिता जेके उपनाम लिखंदियूं आहिनि, इन्हनि ये किताब लिखी टिमकंदड़ तारा। ये काफ़ी फेमस थी। मां ये तव्हांजी सॼी किताब पढ़ी, मूंखे ॾाढो आनंद आयो। मां चयो की असांजे सिंधी समाज में बि एतिरियूं प्रतिभाऊं आहिनि, इन ई तारीफ़ में मां तव्हां सां मिलण आयो आहियां। ये ख़ुशी जी ॻाल्हि आहे, असांखे इम्तिहान वारा त वॾा वेठा ई आहिनि। जी जी। अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां हिकु सिंधाणी आहियो। जी जी। सिंधी व्यंजन घर में ठाहींदा हूंदव। बेशक। तव्हांखे कोई अहिड़ो सिंधी व्यंजन पसंदि हुजे ठाहिण में, उहो ॿुधायो मूंखे। ॾिसो, सिंधियुनि जी असांजी ॾाढी वैरायटी आहे जी, ऐं सभिनीनि खां वधीक जेका दिलि पसंदि शइ हूंदी आहे, ऐं कढ़ी चांवर ठही वञनि ऐं उन सां गॾु खीचा ऐं चिप्स तरियल हुजे, वाह वाह, छा ॻाल्हि आहे, जलेबियूं ऐं कचरियूं हुजनि, असांजे मुंहं में ईअं लार अची वई, त आनंद अची वेंदो आहे। जी जी। ऐं हूअं मूंखे साई भाॼी ऐं ब्राउन पुलाव, जेको पाण बसर वारो भुगल चांवर ठाहींदा आहियूं, जी जी जी, त उहो भुगल चांवर जेके असां ब्राउन कलर जो पुलाव चवंदा आहियूं, उहो बि मूंखे तमामु घणो पसंदि आहे। सूजीअ जो सीरो, मुंहिंजी माउ इहो ठाहींदी, भुगल चांवर जेके हेठां बसर जलाए करे या खंडु जलाईंदा हुआ। हा, बसर जो दाग पचाए या वरी हुन में खंडु जलाईंदा हुआ, हेठि ब्राउन थी वेंदी त हुन में विझंदा त उहो ब्राउन कलर जा चांवर ठही वेंदा। हुन में कारा मिर्च ऐं सॼा धाणा विधियल हुजनि, अच्छा अच्छा, त ख़ुशबू ऐं टेस्ट स्वाद वधी वेंदो आहे। जी जी जी, त ॾाढो सुठो। भेण, मां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदुमि की अॼुकल्ह असांजा ॿार सिंधी नथा ॻाल्हाइनि ऐं असांजा वॾा बि घटि था ॻाल्हाइनि, त उन्हनि जे लाइ छा करणु खपे? अहिड़ो ॿुधायो, असांखे सुझाव ॾियो की भई उहे सिंधी ॻाल्हाइनि, घटि में घटि घरनि में त ॻाल्हाइनि। ॾिसो, अॼुकल्ह माहौल अहिड़ो रहियो आहे की घणेई हंधि पेरेंट्स बि वर्किंग आहिनि, त ॿारनि खे ओतिरो वक़्तु नथा ॾेई सघनि, घर में उन्हनि खे ॻाल्हि ॿोल्हि जो अहिड़ो कोई मौक़ो मिले नथो की सिंधी वधीक ॻाल्हाइनि। पर कोशिश कजे कि उन्हनि खे सिंधी भाषा अचे, ॻाल्हाइण अचे, लिखण पढ़ण भले न सिखी सघनि, उन्हनि खे ॻाल्हाइण अचे, थोड़ा थोड़ा अखर उन्हनि सां सिंधीअ में प्रैक्टिस जे तौर ते, या घर जा वॾा आहिनि त उन्हनि खे कुझु रोटी पाए ॾियणी आहे या उन्हनि खां पाणी पुछिणो आहे, केरु आयो वियो, त उन्हनि सां हिकु हिकु ॿ ॿ लाइन हू सिंधीअ में ॻाल्हाइण जी प्रैक्टिस उन्हनि खे कराइनि। ऐं ॿियो, सिंधी कार्यक्रम जीअं असांजे रेडियो ते था अचनि, अहिड़ा ई ॿिया बि आकाशवाणी कोई कार्यक्रम ॾाढो घटि था माण्हू ॾिसनि, त इन जो प्रचार प्रसार थिए कि भई असां वधीक माण्हू घटि में घटि सिंधी कार्यक्रम था ॾिसूं, पंहिंजा प्रोग्राम था ॾिसूं, जंहिंसां हुननि जी TRP वधे। अगरि माण्हू ई प्रोग्राम न ॾिसंदा त पोइ धीरे धीरे हली इहे बि बंदि थी वेंदा, जेका आख़िरी असांजो बचो आहे हिसो, उहो बि ख़तमु थी वेंदो भाषा। त इन लाइ असांजो सोशल मीडिया बि सुठो सपोर्ट मिले वेठो असांखे कि अॼुकल्ह जेको बि कार्यक्रम प्रसारित थींदो आहे, आकाशवाणी तां चाहे दूरदर्शन तां, प्रसार भारती जे हर कार्यक्रम जी हिकु पोस्टर ठहंदो आहे, ऐं उहे पोस्टर WhatsApp जे ज़रिए उन्हनि जे प्रसार भारती जे फेसबुक पेज ते सभिनीनि ते अपलोड थींदा आहिनि, ऐं हर को माण्हू पंहिंजे पर्सनल ऐं ग्रुप्स में मोकिलींदो रहंदो, त सभिनीनि खे ॼाण मिलंदी आहे कि ही कार्यक्रम हिन वक़्त ते हिन टाइम ते ईंदो, हिन में हिन शख़्सियत
या हिन हस्तीअ जो इंटरव्यू या जेको बि कविता पाठ या रचना पाठ वग़ैरह थियणो आहे त इहे बि ज़रिया आहिनि ऐं प्लस रंगमंच त आहे, नाटक, कवि गोष्ठियूं, इहे सभु ऐं पेपर सेमिनार वग़ैरह बि थींदा रहंदा आहिनि। त इन्हनि ॻाल्हियुनि में ॿारनि खे बि गॾु वठी वञिजे त ॿार बि इन्हनि सां जुड़ंदा ऐं उन्हनि में हिकु शौक़ जाॻंदो। बहुआयामी आप हैं, बहुआयामी आपके कार्य, सिंधी शख्सियत याद रखेगा हमेशा आपके सुनहरे कार्य। क्या बात है। धन्यवाद हर्षा भेण, जय झूलेलाल। तव्हां सां ॾाढी सुठी मुलाक़ात थी सिंधी शख्सियत में। तव्हां अॻिते वधंदा रहो, असांजी शुभकामनाऊं। जय झूलेलाल। तव्हांजे हिन सिंधी शख्सियत कार्यक्रम जे ज़रिए सभिनीनि खां रूबरू करायो वेठा मूंखे ऐं तव्हां एतिरो हौसलो वधायो आहे, तंहिंजे लाइ तव्हांजा लख शुक्राना। जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हांखे सिंधी कार्यक्रम कीअं लॻो असांखे ज़रूर व्हाट्सएप ते या यूट्यूब ते कंहिं ते बि असांखे कमेंट्स करे ॿुधाईंदा। मुंहिंजो फ़ोन नंबर अथव 9229430047।